ठट्टो खां रिपोर्टर जावेद लतीफ़ मेमन जी रिपोर्ट मूजिब जीएस सिंध तहरीक मरकज़ पारां अॼु ठट्टे में सिंधी कल्चर डे जे हवाले सां अॼोके ॾींहं खे जीएस सिंध तहरीक पारां गो अफ़गानी गो गो धारिया स्लोगन तहत मल्हायो पियो वञे। उन्हीअ सिलसिले में हिकु रैली मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी रावल कुरनाणीअ जे अॻुवाणीअ में कढी वई, जंहिंमें समेत कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अजरक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रावल कुरनाणीअ चयो त रिपब्लिक प्रेस क्लब ठट्टो जे अॻियां जिते जीएस सिंध तहरीक जी रैली कढी पई वञे। जीएस सिंध तहरीक पारां सिंधी सक़ाफ़ती ॾियारे हवाले सां अॼु सॼो ॾींहुं जेको आहे सिंधी सक़ाफ़ती ॾियारे सां जेको आहे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जेको आहे रैलियूं कढियूं आहिनि ऐं अॼु हिन वक़्तु जेको आहे जीएस सिंध तहरीक वारनि दोस्तनि जी रैली आहे। अचो त हुन खां पुछूं था त अॼोकी रैली जेका हिननि कढी आहे हुनजो कढण जो छा मक़सदु आहे। जी हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि जीएस सिंध तहरीक जा मरकज़ी अॻुवान रावल कुरनाणी। अचो त हुननि खां पुछूं था त अॼोके ॾींहं खे तव्हां कहिड़े हवाले सां ॾिसो था। अॼु जीएस सिंध तहरीक पारां जे इनवान सां असां रैली कढी आहे गो अफ़गानी गो जे नाले सां शेख फरीद चौक खां जेका थींदे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदे हाणे प्रेस क्लब ते पहुती आहे। अॼु 3 डिसंबर सक़ाफ़त जो ॾियारो आहे, ईद जो ॾियारो आहे, पर असां ईद न मल्हाईंदासीं छाजे करे जो सिंध ज़ुल्म में आहे, सिंध सां ॾाढ आहे, सिंध सां जबर आहे। छो जो सिंध में जेके अफ़गानी आहिनि उहे रोज़ु सिंधियुनि खे क़तल कनि था, सिंधियुनि जे रोज़गार ते दाड़ो हणे वेठा आहिनि। ॾियों ॾींहुं असांखे ॾाढो परेशान पिया कनि हिते। तंहिं करे असां गो अफ़गानी गो जे नाले सां जीएस सिंध तहरीक पारां रैली कढी आहे त धारियुनि खे निकाली ॾिनी वञे, सिंध ख़ाली करे वञनि। महिरबानी। कटे वरी हिन वक़्तु जीएस सिंध तहरीक जे मरकज़ी अॻुवान रावल कुरनाणी जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त जीअं त सिंध खे जेको आहे हिन वक़्तु जेके धारी जेका आबादकारी आहे उन्हनि जे जेको आहे असां जेको आहे नुक़सानु पियो रसे ऐं अॼु जेका हिन जे पारां जेका रैली कढी वई आहे या गो अफ़गानी गो जे जेको आहे स्लोगन सां कढी वई आहे। कैमरामैन ममता समेजो सां गॾु जावेद लतीफ़ मेमन, अजरक न्यूज़ ठट्टो।